ओम शांति। हाणे बाबा खे याद कंदासीं। मां आत्मा भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार बाप जी मसंतान। हाणे मां आत्मा बाबा खे याद करे बाबा सां मन जी ॻाल्हियूं थी करां। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾियो। मन बुद्धि सां हिकदम फ्री थी वञो। हाणे असां बाबा जा महावाक्य ॿुधंदासीं जो बाबा ब्रह्मा जे तन में अची करे ॿुधायासीं। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, बाप हाणे आत्माउनि खे जगाइण आयो। बाबा चए थो, हेॾो समय तां आत्मायूं घोर अज्ञान जी नींद में सुम्ही पई हुयो। हाणे मां तव्हां आत्माउनि खे जगाइण आयो आहियां हिन ज्ञान सां। चईंदा आहिनि न, ज्ञान अंजन सतगुरु ॾिनई, अज्ञान अंधेर विनाश। कहिड़ो ज्ञान भगवान ॾिनई? सतगुरु केरु आहे? उहो सचो सतगुरु, सभिनि गुरुअनि खां वॾो गुरु, उहो सचो सतगुरु निराकार परमात्मा। उहो अची करे असांखे ज्ञान अंजन अर्थात सुरमो पाईंदो, अर्थात असांखे आत्मा जी जोत जगाईंदो। बाबा चए थो, इहो मां तव्हांखे जेको अखियुनि में सुरमो पाईंदा आहिनि न, हिन अखियुनि में सुरमो नथो पायां। मां तव्हांखे हाणे तीसरो नेत्र अर्थात आत्मा जी स्मृति थो ॾियारां। मां कहिड़ो तव्हांखे ज्ञान थो ॾियां कि तव्हां आत्मा आहियो, तव्हांजो पीउ मां परमात्मा। हाणे हिन ज्ञान, हिन सम्झ खे सम्झी करे हलो त तव्हांजे जीवन में सभु दुख, अशांति, सभु अज्ञान ख़तम थी वेंदो। छो जो उहो सतगुरु आहे ई हिन करे। गुरु त दुनिया में ॾाढा आहिनि, लेकिन हुनखे सतगुरु छो चईंदा आहियूं? छो जो उहो असांखे अची करे सच ॿुधाईंदो आहे। उहो सची ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे असांखे। बाबा चए थो, दुनिया में अॼुकल्ह जेको बि तव्हां ॿुधो था उहो कूड़ ई कूड़ आहे न। पहिरियों कूड़ कहिड़ो आहे कि मां शरीर आहियां। ॿियो भॻवान खे कण कण में ठोके छॾियो आहे। माण्हू भॻवान खे ई नथा ॼाणनि, स्वयं खे ई नथा ॼाणनि, त जीवन त जीअं अंधियारो ई आहे न। माण्हू ख़ुदि खे न ॼाणे त कीअं जीवन जी सघे? इन करे उहो सतगुरु कीअं आहे? उहो असांखे सचो ज्ञान ॾींदो आहे, सच ॿुधाईंदो आहे कि तव्हां आत्मा आहियो ऐं भॻवान अर्थात मां निराकार परमात्मा, जंहिंखे पंहिंजो शरीर न हुजे। हाणे मां परमात्मा तव्हांखे अची करे इहे ज्ञान थो ॾियां जंहिंसां तव्हांजो अज्ञान अंधियारो जो आहे तव्हांजे जीवन में उहो ख़तम थी वेंदो। सभु प्रकार जो अंधियारो ई आहे न ख़ुदि जो पतो आहे, न पंहिंजे पीउ जो, न घर जो, न भॻवान जो, न इहे देवी देवताउनि खे जेके असां पूजूं था हुननि जो बि न पतो आहे। ये पूजा ई छो था करूं, त्योहार छो था मल्हायूं, फलानो केरु हुयो, किथे आहे, किथे कॾहिं चऊं था कृष्ण जी जनम भूमि, कॾहिं हुनखे मथुरा, कॾहिं वृंदावन, अलाए कहिड़ी कहिड़ियूं देवी देवताउनि जी जनम भूमि ठाहिनि था। पोइ चवनि था स्वर्ग मथे आहे, देवी देवता मथे रहंदा आहिनि, भॻवान मथे रहंदो आहे। हिकु जग चवनि था भॻवान मथे रहंदो आहे, पोइ चवनि था कण कण में भॻवान आहे। बाबा चए थो, सभु प्रकार जो अंधियारो तव्हांजे जीवन में हाणे मां सिर्फ़ु हिन ई पहचान सां मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा, इहे ॿ ॻाल्हियूं असां सम्झी छॾियूं। हिन ॿिनि ॻाल्हियुनि खे सम्झी करे मञी करे असां हलूं था त सभु प्रकार जो अज्ञान असांजे जीवन में ख़तम थी वेंदो। इहे केरु थो चए? निराकार परमात्मा ब्रह्मा जे तन में अची करे थो चए। बाबा चए थो, आत्मा हिन शरीर जे कननि द्वारा ॿुधंदी आहे न। ॿारनि खे हाणे सम्झ आयो कि मां एतिरी नंढी आत्मा एॾे वॾे शरीर खे कीअं थी हलायां? जेकी आत्मा शरीर में वेठी आहे ॾेखारे में नथी ॾे, लेकिन उहो एॾे वॾे शरीर खे हलाए थी। त इहे आहे न कुदरत। ऐं हुन ई आत्मा में असांजो सेकेंड बाय सेकेंड जो पार्ट नूंदल आहे। भई हिन सेकेंड जो मां इहे ज्ञान ॿुधां थी, हिन जे ॿिए सेकेंड जो सेकेंड सभु पार्ट उन
हुन आत्मा में पहिरियों खां ई भरियल आहे। हुन आत्मा में पहिरियों खां इहो ज्ञान भरियल आहे। माण्हू त इहे सभु ज्ञान असांखे बाबा छो थो ॾे? छो जे असां कोई बि ॻाल्हि थिए थी त कॾहिं भॻवान खे था हीअं चऊं की भॻवान मूंसां ईअं कईं, कॾहिं फलाणे मूंसां ईअं कईं, हिक ॿिए खे चऊं था न। लेकिन इहे असांजी आत्मा में पहिरियों खां ई नूंदल आहे, इहो पाठ भरियल आहे। जंहिं समय मां सुठा कर्म कया उन समय ई उहो भरिजी वियो मुंहिंजी आत्मा जी कैसेट में कि भई हिन सुठो इहे कमु कई हिन सां, हाणे हीअ आत्मा बि हिन सां सुठो कंदी। जंहिं समय मां बुरो कर्म कयो जंहिंसां गॾु उहो हुन समय ई मुंहिंजी आत्मा में लेप शिप चढ़ी बि वियो। फलाणी चोरी कई, फलाणे हिनखे दुख ॾिनई, हाणे हिन जे बि जीवन में हीअं न कोई इहा आत्मा हिनखे हीअं दुख ॾींदी, हिनजे घर में आहे कोई बि चोरी वग़ैरह कोई बि चीज वठंदी हिन खां कीअं बि करे। त हिन में न त भॻवान जो दोष आहे न ॿिए कंहिंजो दोष आहे, मुंहिंजो ई दोष आहे। न कर्म त मां ई थी करां, केरु? मां आत्मा। असां चऊं था न मां सॼो ॾींहुं कर्म करे करे हाणे थकिजी पई आहियां, मुंहिंजे त हथनि में पेरनि में सूर थी वियो आहे, मां सॼो ॾींहुं एॾो कमु कयो आहे, एॾो हली आहियां मां त मुंहिंजो शरीर केरु थी चए इहा अंदरि वेठी की मुंहिंजो शरीर? इहा असांजी आत्मा थी चए। आत्मा हिन शरीर में न हुजे त शरीर कोई बि कमु न करे सघंदो। इहो सुठो आहे, खाइण में मिठो आहे, खटो आहे, कड़वो आहे, मिर्ची आहे, इहे केरु थी चए? आत्मा। शरीर खे थोरी, तव्हां शरीर खे त कुझु बि ॾियो, जंहिंमें बि न्यूट्रिशन प्रोटीशन जेकी बि चीजूं अचनि थियूं, शरीर खे त कुझु बि ॾियो हुनखे त उहो मिली वेंदो, खून ठही वेंदो। लेकिन असांखे टेस्ट खपे। कंहिंखे खपे? आत्मा खे खपे। आत्मा खे अलॻि अलॻि चीजनि जो टेस्ट सुठो जंहिंजो हूंदो उहो ई खाईंदी। हाणे प्रोटीन त ॾाढी सारी चीजनि में थो मिले, लेकिन आत्मा खे जेको टेस्ट सुठो लॻंदो उहो ई चीजूं खाईंदी जंहिंसां हुनजे शरीर खे प्रोटीन विटामिन मिले। त इहे आत्मा ई सभु टेस्ट ॾाढी कंदी आहे। इहा आत्मा खे ई सुठो बुरो लॻंदो आहे। मूंखे ॾाढो दुख थियो जॾहिं खां हुन मां ॿुधियो आहे, मूंखे ॾाढो दुख थो थिए, फालतू ई मां ॿुधियो। मां ॿुधणु न पई चाहियां लेकिन कननि ॿुधी छॾी। मां ॾिसणु न पई चाहियां लेकिन मुंहिंजी नज़र हली वई, अख हली वई मुंहिंजी होॾे। मुंहिंजी कंहिंजी अख हली वई? आत्मा जी हली वई। त हाणे बाबा असांखे आत्मा जो ज्ञान छो थो ॾे? बाबा चए थो हाणे आत्मा मूंखे यादि करे पंहिंजी स्वयं में एतिरी शक्ति भरे कि वो पंहिंजी मन ऐं बुद्धि ऐं कर्मेंद्रियनि जो मालिक ठही वञे। मां आत्मा अखियुनि खे जो चवां अखियूं उहो ई ॾिसनि। मां आत्मा मन खे जो चवां मुंहिंजो मन उहो ई सोचे। हाणे मां आत्मा मन खे चवां थी तूं फालतू ॻाल्हियूं न सोच, हाणे जेको बाबा जो ज्ञान आहे उहो ॿुध, उहो ई सोच, उहो ई वीचार कर। त असांजी आत्मा मन असांजो मञिणो खपे। त बाबा हाणे आत्माउनि खे जगाइण आयो, जी आत्मा हाणे निर्बल थी वई आहे। पहिरियों बलवान हुई सत्युग में आत्मा बलवान हुई। तॾहिं त ॿुधो सत्युग में कोई प्रकार जो दुख रोग बीमारी न हुई। आत्मिक बल सां सभु कार्य हलंदो हुयो। सोचो आत्मा में एतिरो बल हुयो कि वो ॿार बि पैदा करे सघे। हाणे त साइंस वारे अहिड़ी चीजूं कढंदा आहिनि जंहिंसां माण्हू ॿार बि पैदा करे सघे। छो जे आत्मा में एॾी शक्ति न आहे न, त इन करे शारीरिक बल, शरीर जी कर्मेंद्रियों ऐं टेक्नोलॉजी वग़ैरह स्थूल टेक्नोलॉजी सां सभु कमु थो थिए। लेकिन सत्युग में आत्मा में एतिरी शक्ति हूंदी त उहा हाणे कलयुग में आत्मा में बिल्कुलु बि शक्ति न आहे। हिन खां पोइ सत्युग अचण वारो आहे ऐं उन समय आत्मा में एतिरी शक्ति हूंदी त ज़रूरु कुझु न कुझु त थियो हूंदो न कलयुग जे अंत में, जंहिंजे कारण आत्माउनि में एतिरी शक्ति आई। त उहो केरु ॾेई सघंदो आत्माउनि खे शक्ति? परमात्मा। हाणे परमात्मा बाप अची करे ऐं उहा असांखे आत्माउनि खे शक्ति कीअं मिली सघंदी आहे?
कंहिं भी मूर्ति पूजा, कहिड़े भी पाठ आदि, कहिड़े भी मालायूं आदि, स्नान आदि, भक्ति जो कोई भी तव्हां जेको भी भक्ति जा रीति रस्म निभायो था, किसां भी तव्हांजी आत्मा में शक्ति न भरजे थी। छो जी आत्मा असांजे शरीर में वेठी आहे लेकिन ॾेखारे में नथी ॾे, त हुनमें शक्ति भी उहो ई भरे सघंदो आहे जो हिन दुनिया जो रचयिता, जो आत्मा आहिनि, जो पीउ परमात्मा आहे, जो ॾेखारे में नथो ॾे लेकिन आहे। असांजी आत्मा ॾेखारे में नथी ॾे लेकिन सॼो ॾींहुं शरीर में वेही करे कर्म करे थी न, निकिरे थोड़ी थी। एॾे समय खां असांजे शरीर में वेठी आहे त परमात्मा खे भी असां हुन रीति सम्झ सां यादि करूं कि थोड़ो समय परमात्मा खे हाणे मां यादि करे आत्मा में शक्ति थी भरां, अखियूं खोले करे, त असांजी आत्मा में शक्ति ज़रूर भरजंदी। ते आत्माउनि में शक्ति भरण जो, आत्माउनि में गुण भरण जो, आत्माउनि में सम्झ भरण जो कम सिवाय परमात्मा जे ॿियो कोई भी न करे सघंदो। छो जे सभिनि मनुष्य तन में आत्मायूं आहिनि न। अॼु दुनिया में कोई भी वॾो वॾो धर्मात्मा, महात्मा, पुण्यात्मा हुजे, गुरु आदि हुजे, उहो भी शरीरधारी आहे। आत्मा देह में ईंदी आहे न त हुनखे पुनर्जन्म हिते ज़रूर वठिणो पवंदो आहे। त पुनर्जन्म जीअं आत्मा वठंदी आहे त हुनजी शक्तियूं ख़तम थी वेंदी अथसि, हुनजी गुण संस्कार सुठा ख़तम थी वेंदा अथसि। बाबा चईंदो आहे कि मां सभु गुरु साधु संतनि जो भी उद्धार करण मां ही ईंदो आहे। हाणे मां आयो आहे, तव्हांजो भी उद्धार कंदमि त हुननि जो भी उद्धार कंदमि। हुननि जी भी आत्मा खे वरी खां सुतो प्रदान, पावन, शुद्ध, भले हिन समय वो खुद खे शुद्ध आत्मा सम्झनि था, भले हिन जन्म में हुननि संन्यास कयो, भगवान जो तप आदि कयो अथनि, लेकिन पिछले जन्मनि जो कर्म त हुननि जी आत्मा जे लेप शेप त चढ़ियल आहे न, उन्हनि खे केरु धोईंदो? ऐं सिवाय परमात्मा जे कोई धोई न सघंदो। त बाबा चए थो साधु संत हिननि सभिनि जो भी उद्धार मां ही हाणे कंदमि। इहे भी मूंखे, इहो भी मुंहिंजो अची करे इहे परी से ज़रूर वठंदो कि परमात्मा निराकार आहे, असां आत्मायूं असांखे परमात्मा खे निराकार रूप में यादि करणु। छो जो उहो भगवान खे ब्रह्म तत्व समझदा आहिनि। जाते असां आत्मायूं मथे रहंदा आहियूं न, सन्यासी हुन तत्व खे ई भगवान सम्झदा आहिनि। लेकिन तत्व त रहण जी जॻह आहे न, उहो भगवान थोड़ी आहे। भगवान त असांजो पीउ परमात्मा आहे न। त परमात्मा सां बुद्धि योग लॻायो न, घर सां थोड़ी लॻाइण सां आत्मा में शक्ति ईंदी। त इहे जॾहिं सभिनि मनुष्य आत्माउनि खे इहो ज्ञान बुद्धि में कन में हिकु बार ज़रूर वेंदो। सभिनि जे विश्व में जेतिरी भी आत्मायूं आहिनि, सभु धर्म वारी आत्माउनि जे कन में हिकु बार ये ॻाल्हि ज़रूर वेंदी कि असां आत्मायूं असांजो पीउ परमात्मा हाणे आयल आहे। पोइ जेकी भी भाषा में वो भगवान खे यादि कंदा हूंदा, जंहिं भी नाम सां यादि कंदा हूंदा, छो जो निराकार खे त सभी भगवान, सभी धर्म वारा यादि कंदा आहिनि। त बाबा चए थो कि हाणे तव्हांखे भी कोई जो भी मिलेव थो, उन्हनि खे कम से कम इहे त ॿुधायो कि मां आत्मा आहियां, ये मुंहिंजो शरीर आहे, आत्मा जो पीउ परमात्मा आहे, शरीर जा मां पीउ अलॻि। त हाणे आत्मा खे जेको दुख थिए थो उनखे दूर उहो परमात्मा करे सघंदो आहे। इन करे उनखे निराकार रूप में यादि करो। इहे त कम से कम ॿुधायो न। बाबा चए थो न ॿुधाईंदव त अंत में तव्हांखे पोल न ॾींदव कि तव्हां एॾे समय खां भगवान जो ज्ञान पिया ॿुधो, परमात्मा सां मिलन पिया मनायो, उनखे यादि पिया करो, उनजो उन्हनि सां शक्तियूं वठो पिया, असांखे छो न ॿुधायो त असां पंहिंजो त फर्ज़ पूरो करूं न। अंत में तव्हांखे उल्लना त न मिलंदो न कम से कम। छो जी मिलणो त भगवान आयो आहे त मिलंदो त सभिनि सां न। भगवान जा त सभी ॿार आहिनि। जॾहिं 5000 साल में हुनखे हेठि हिकु बार अचिणो अथसि त बाबा चईंदो मां कलयुग जे अंत में हिन करे ई ईंदो आहे। तॾहिं त तव्हां मूंखे द्वापर युग खां पिया करो अलॻि अलॻि रीति सां। द्वापर युग में त तव्हां वरी बि मुंहिंजो लिंग जे रूप में यादि कंदा हुयो। हाणे त ॾिसो मूंखे टिकर विकर कच्छ मच्छ अवतार सभिनि में ठोके छॾियो अथव। लेकिन त बि मां हाणे अंत में छो ईंदो आहे पहिरियों छो न आयो? छो जो मां सभिनि जो पीउ आहे न।
तो जॾहिं सभी मनुष्य आत्मायूं मथां खां हेठि हिन धरती ते पाठ वॼाइण ईंदियूं आहिनि, कलयुग अंत में त सभिनि खे अचिणो ई पवंदो मथां खां हेठि, तॾहिं मां हिकु बार मां बि हेठि अची करे सभिनि सां हिते मिलंदो आहे। सॼी आत्मा शरीर सां ई मिली सघंदी आहे न। अॼु कंहिंजी आत्मा शरीर छॾे थी त असां हुन सां मिली था सघूं? नथा मिली सघूं न। ऐं अगरि असां बि शरीर छॾियो हुन समय त बि असां हुन सां मिली सघंदा आहियूं। पर बाबा चए थो आत्मा मां त आहियां ई निराकार, मथे रहंदो आहे, तव्हां शरीरदारी, त तव्हां शरीरदारी आत्माउनि सां मूंखे बि मथां खां हेठि जॾहिं मां अचां शरीर वटां तॾहिं त तव्हां सां मिली सघां। छो जी मथे परमधाम में त असां निराकार रूप में हिकु पेड़ जे मुआफ़िक रहंदा आहियूं। जे पेड़ आहे न त पेड़ में पता कीअं लटकल हूंदा आहिनि ऐं हुनजो तनो वग़ैरह कीअं हूंदो आहे, उहे मथे मनुष्य आत्माउनि जो उल्टो वृक्ष आहे, कल्प वृक्ष। हुन उल्टे कल्प वृक्ष जे रूप में असां सभु आत्मायूं मथे रहंदा आहियूं। त निराकार आत्मा हिक ॿिए सां कीअं मिलंदी, कीअं ॻाल्हाईंदी, मिली थोड़ी सघंदी आहे। त बाबा चए थो हिन करे मां मथां खां हेठि अचां त जॾहिं सभी आत्मायूं हिते मौजूदु हूंदियूं तॾहिं ई मां ईंदो आहे कलयुग जे अंत में, ऐं सभिनि आत्माउनि सां मिली करे पोइ सभिनि खे गॾु मथे वेठी वेंदो आहे। माण्हू सोचंदा आहिनि अकेला आयासीं अकेला वेंदासीं, लेकिन बाबा चईंदा आहिनि ईंदा त तव्हां पंहिंजे पंहिंजे समय ते आयो सभु, लेकिन असां मथे जॾहिं वेंदासीं न त सभी धर्म जी आत्मायूं, विश्व जी सर्व आत्मायूं हुन परमात्मा सां गॾु मथे वेंदियूं आहिनि। त बाबा चए थो जी मथे वञण जो रास्तो थोड़ी पतो आहे। अॼु साइंटिस्ट माण्हू एॾो मथे वञनि था, चांद ताईं, अलाए कहिड़े कहिड़े ग्रहनि ताईं वञनि था, लेकिन मुंहिंजो पंहिंजो घर त उन्हनि खां बि मथे आहे। हुते त कोई मनुष्य आत्मा कहिड़े बि रॉकेट एरोप्लेन द्वारा पहुची न सघंदी आहे। छो जी उहा जॻह त एतिरी मथे आहे, कोई अगरि वञण बि चाहींदो त हुनखे एतिरो भई हुन में पेट्रोल त विझणो पवंदो न, जो बि विझंदा आहिनि वञण जे लाइ, वरी वञे वरी वापसि अचे। लेकिन हुते त देह हूंदी ई न आहे, हुते त कोई देह कोई स्थूल चीजूं पहुची न सघंदियूं आहिनि। त हीअ अकेलो आयासीं अकेला वियासीं वेंदासीं, हिन जो मतिलबु छा आहे? आत्मा अशरीरी मथां ईंदी आहे, अशरीरी मथे वेंदी आहे। आत्मा जॾहिं मथे वेंदी तॾहिं हुनजो कंहिंसां कोई हिसाब किताब न हूंदो। हाणे त असां देहनि जे संबंधनि में फसियल आहे न, जंहिं समय असां आत्मा जो शरीर छॾंदासीं हुन समय कहिड़ो संबंध, केरु मां केरु पीउ, कुझु बि न, आत्मा हिकदमि फ्री थी वेंदी आहे। ये त देह जे कारण इहे संबंधनि में फसियल आहियूं। आत्मा शरीर खां निकिती, असां त हुनजे लाइ रहूं था, उहा आत्मा त वञी करे ॿियो शरीर वठी पंहिंजो ॿियो जन्म शुरू बि करे छॾे। असां ई हिते रहूं था साल साल 2 सालनि ताईं, माण्हू अञा ताईं हुनखे यादि थो करे, कंहिंखे देह खे थो यादि करे न। आत्मा त वञी करे ॿियो चोलो ॿियो संबंध पाठ वॼाइण बि शुरू कई, हुनजा त नया माउ पीउ, नया संबंध हुनजा थी बि, ऐं असां फलाणे जे लाइ अञा ताईं रहूं था। आत्मा जॾहिं शरीर त्यागदी आहे न त सभु संबंधनि सां मुक्त थी वेंदी आहे। आत्मा जो सिर्फ़ु हिकु ई संबंधी आहे, परमात्मा। ऐं आत्मा जे नाते भावा त आहियूं ई सही। त बाबा चए थो हाणे हीअ ॻाल्हि सम्झो, अकेला आयासीं अकेला मतिलबु आत्मा जॾहिं मथां खां हेठि ईंदी आहे त बि हुनजो कोई सां हिसाब किताब न, सिर्फ़ु असां भावा। ऐं जॾहिं असां मथां खां हाणे हेठां खां मथे वेंदासीं त बि असां हिक ॿिए सां सभु हिसाब किताब चुक्तो कराए हिकदमि फ्री थी करे वेंदासीं। लेकिन मथे असांखे रास्तो त पतो न आहे, हाणे बाबा अची करे ॿुधायो अथई, लेकिन सभिनि आत्माउनि खे थोड़ी पतो आहे, सभिनि आत्माऊं ज्ञान थोड़ी थी ॿुधनि। त मथे वठी वञण जो कमु परमात्मा जो आहे। ॾिसो इन करे शास्त्रनि में बि लिखल आहे न, मच्छर सदृश सभी आत्मायूं हली वेंदियूं। त मच्छर सदृश मतिलबु पहिरियों पहिरियों परमात्मा वेंदो, हुनजे पुठियां सभु आत्मायूं वेंदनि। त हाणे बाबा असांखे इहे ई ॻाल्हि ॿुधाइण आयो आहे कि हाणे स्वयं खे आत्मा सम्झो ऐं मूंखे यादि करो ऐं आत्मिक संबंध सां सभिनि सां संबंध निभायो। जेका देह जे संबंधनि सां संबंध निभायूं था न,
इन से असांखे दुख थो थिए। छो जी देह जे कारण विकार उत्पन्न थींदा आहिनि, देह जे कारण बुरा स्वभाव संस्कार उत्पन्न थींदा आहिनि। लेकिन अगरि मां आत्मा आहियां ऐं साम्हूं वारे सां मां संबंध थी निभायां त आत्मा जो जेका निजी गुण संस्कार हूंदा आहिनि उहे ॾाढा सुठा हूंदा आहिनि। त असांजे आत्मिक न अंदरि यादि रखिणो आहे, साम्हूं वारे खे न चइणो आहे आत्मा आत्मा, अंदरि असांखे इहे यादि रखिणो आहे। सम्झो तव्हांखे कोई बि कुझु ॻाल्हि चई, तव्हांखे ॾाढो बुरो थो लॻे, त हुन समय पंहिंजे मन खे सम्झायो फलानी आत्मा आहे न, कोई ॻाल्हि कोन्हे, उहा सुठी आत्मा आहे, लेकिन हाणे उहा विकार ऐं बुराइनि जे वश थी करे उन मूंसां ईअं बुरो कमु कई, त उहो आत्मा मुंहिंजो भाउ आहे, असांजो पीउ परमात्मा आहे। त हिन संबंध सां जॾहिं असां पंहिंजे मन खे सम्झाईंदासीं त हुन जो बि कुझु कई असां हुनखे भुलिजी वेंदासीं ऐं हुनखे माफ़ बि करे सघंदासीं। ॿियो असां हुनजे मथां रहम कंदासीं कि उहा आत्मा भाउ बि हुन ॻाल्हि खां अहिड़ी स्वभाव संस्कारनि खां मुक्त थी वञे। छो जी आत्मा केॾा सारा, हिकु आत्मा टोटल 84 जन्म वठंदी आहे। हिकु आत्मा टोटल सत्युग खां अगरि कोई आत्मा आई आहे त हुन 84 जन्म वरिता अथई। 84 जन्मनि में अची करे हुन आत्मा जा सभु सुठा स्वभाव संस्कार बिल्कुलु ख़तम थी वेंदा अथसि। आत्मा विकार बुराइनि जे वश थी करे पतित थी वेंदी आहे। त हिन करे बाबा चए थो हाणे ख़ुदि जे मथां बि रहम करो, ख़ुदि जी आत्मा खे बि हिन विकार बुराइनि सां मुक्त करो मूंखे यादि करे, ऐं ॿियनि जे मथां बि रहम करो। ये घृणा भाव नफ़रत भाव हिननि खे भुलिजी करे आत्मिक भाव रखो, आत्मा आत्मा भाव जो भाव रखो ऐं परमात्मा जी स्मृति में रहंदासीं त असांखे कंहिंजे बि लाइ बुरी ॻाल्हियूं बुरा वीचार या हुन जो बि असां सां ग़लति कई असांखे न ईंदा। छो जी आत्मा जो स्वधर्म ई आहे शांत ऐं पवित्रता, शुद्धता। त मुंहिंजो धर्म ई शुद्ध आहे। शुद्ध मतिलबु मन वचन कर्म सभिनि सां शुद्ध, संबंध व्यवहार आदि में शुद्ध। त हाणे असां जंहिंजो धर्म ई शुद्ध आहे उहो अशुद्ध ॻाल्हियूं सोचे बि कीअं सघंदी आहे, उहो दुख वठी ई न सघंदी आहे। आत्मा जेकी आत्मिक स्वरूप में रहंदा आहियूं न, जेकी आत्मायूं, उहो कॾहिं बि दुख कंहिंखां वठी ई न सघंदी आहे। असां चऊं था न फलाणे मूंखे दुख ॾिनई, इहा बि अशुद्धता आहे। असांखे दुख वठिणो बि न आहे। आत्मा सदैव शुद्ध आहे न, परमात्मा जो ॿार आहे। परमात्मा त सदैव शुद्ध रहंदो आहे न। त असां जॾहिं इहो सोचंदासीं कि मां आत्मा आहियां त ऑटोमेटिकली मूंखे पंहिंजे पीउ जी यादि ईंदी ऐं मुंहिंजो पीउ सदा शुद्ध रहंदो आहे। मन वचन कर्म संबंध व्यवहार सभिनि सां शुद्ध मतिलबु सुठो साफ़। त ऑटोमेटिकली असांखे बि हुन परमात्मा जो रंग लॻंदो कि भई मुंहिंजो पीउ ईअं आहे त मूंखे बि ईअं रहणो। हाणे आत्म अभिमानी ठहिण जो अभ्यास करो। शिव बाबा चए थो कि मां मुंहिंजे परमात्मा सां तव्हां मिली कढी सघंदा आहियो जॾहिं मूं जहिड़ो स्वरूप धारण कंदो। अञा ताईं असां भॻवान खे देह जे रीति सां यादि था करो न, कहिड़े न कहिड़े देवी देवता या संत गुरु सन्यासी या कहिड़ी स्थूल चीज़ुनि सां, लेकिन हुन जो रूप निराकार अथसि। असां हुन सां मिलणु चाहींदा आहियूं, लेकिन अगरि असांखे यादि रहे कि मां बि आत्मा आहियां त ऑटोमेटिकली मूंखे देह कहिड़ी बि मूर्ति या कहिड़ी बि देहदारी जी ज़रूरत न पवंदी भॻवान सां मिलण जी। मां बि स्वयं जो उहो स्वरूप स्मृति में रखी करे हुन परमात्मा खे यादि कंदमि त ऑटोमेटिकली जीअं त मां आत्मा कंहिंसां मिलां थी, परमात्मा सां। त हिन रीति हाणे परमात्मा सां मिलन मनायो, उहो हिन धरती ते आयो आहे असां मिलण, अञा ताईं हुनखे सॾु न करो। हाणे शांति सां वेही करे हुन सां मिलन मनाइण जो, हुन सां ॻाल्हियूं करण जो, हुन सां प्राप्ति करण जो समय। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी।
असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे विघ्न प्रूफ चमकीली फरिश्ते ड्रेस धारण करण वारा सदा विघ्न विनाशक ठहो। बाबा चए थो हाणे स्व जे प्रति ऐं सर्व जे प्रति विघ्न विनाशक ठहिण जे लाइ सदा शो छा कीअं हिन क्वेश्चन वारे शब्दनि खे विधाए ॾियो। तूं ईअं छो कई, हाणे छा थींदो, इहे सभु जेका मन में प्रश्न थींदा आहिनि न कीअं थींदो, हिनखे हाणे विधाए ॾियो। चलो जो बि थियो थी वियो न, हाणे अॻियां छा करिणो आहे इहे सोचो शांति सां। सदा फुल स्टॉप द्वारा सर्व शक्तियुनि जो फुल स्टॉप जमा करो। पंहिंजे अंदर परमात्मा सर्वशक्तिवान जी स्मृति रखी करे स्वयं खे शक्तिशाली अनुभव करे हर ॻाल्हि खे पार कंदा वञो। हाणे हिन स्व जे जीवन में विघ्न अचणु ॾियो, न ॿियनि जे जीवन में विघ्न रूप ठहो। मां ॿियनि जे लाइ बि विघ्न रूप न ठवां ऐं स्व जे जीवन में असां कोई स्वभाव संस्कारनि जे कारण बि असां ख़ुदि जे जीवन में विघ्न ठही वेंदा आहियूं। त हाणे बाबा चवनि था सर्वशक्तिवान जी स्मृति सां सदा शक्तिशाली ठही करे हर परिस्थितियुनि खे पार करो, विघ्न विनाशक ठहो। स्लोगन आहे अभ्यास ते पूरो अटेंशन ॾियो त फर्स्ट डिवीजन में नंबर अची वेंदो। जेको बि बाबा असांखे मन वचन कर्म जे लाइ सेखारींदा आहिनि हुनजे लाइ अभ्यास करो। इहे बाबा चए थो ॿियनि सत्संगनि ज्ञान में त तव्हां ॿुधी ईंदा आहियो बसि थी वियो, लेकिन हिते बाबा सिर्फ़ु असांखे ज्ञान इहे सभु ॿुधाए नथो, चए थो मां जेको ॿुधायां थो उनखे प्रैक्टिकल जीवन में अपनायो, हुनजे लाइ मां तव्हांखे शक्ति बि थो ॾियां। तव्हांखे चवां थो हाणे कि विघ्न रूप न ठहो, ख़ुदि जे लाइ ॿियनि जे लाइ बि न ठहो। त जॾहिं बि अहिड़ो समय अचे उन समय परमात्मा खे यादि करो कि बाबा तव्हां चयो कि मां कंहिंजे लाइ विघ्न रूप न ठवां, पंहिंजे जीवन में बि विघ्न रूप न ठवां, विनाश करायां। हाणे तव्हां हिन ॻाल्हि खे मूंखे पार करायो। ईअं घड़ी घड़ी परमात्मा खे यादि करे पंहिंजे जीवन पंहिंजे अंदरि परिवर्तन करो पंहिंजे मन वचन कर्मनि सां, त असां सत्युग में ऊंच पद पाए छॾींदासीं।